कराची में सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ रिसोर्स मोबिलाइज़ेशन बाबत इजलास थियो। इजलास में सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन, चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह, SMBR बकाउल्लाह उन्नर, सेक्रेटरी नानो फयाज जतोई, चेयरमैन SRB आसिफ मेमन, सेक्रेटरी एक्साइज सलीम राजपूत ऐं ॿियनि कामोरनि शिरकत कई। इजलास के खिताब कंदे सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त सूबाई रेवेन्यू वारा खाता पंहिंजा टैक्स हदफ पूरा कनि। असां सूबाई मैशत बेहतर करे तरक्याती कमन में इजाफ़ो करण चाहियूं था। रेवेन्यू बोर्ड जो साल 2024-23 जो हदफ 235 बिलियन रुपया है। गुज़िरियल 2 वरनि खां SRB पंहिंजे हदफनि खां वधीक उगाड़ी कई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त खेसि उमेद आहे त SRB पंहिंजो हदफ पूरो कंदी। सिंध जे महसूलात ऐं आबकारी वारे वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो त एक्साइज ऐं टैक्सेशन जो रेवेन्यू कलेक्शन टारगेट 143.27 बिलियन रुपया है। हदफ पूरो करण लाइ असां सख़्त मेहनत कई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो त एक्साइज खातो पंहिंजो हदफ पूरो कंदो। बोर्ड ऑफ रेवेन्यू जो टारगेट 55.21 बिलियन रुपया आहे। हदफ खे हर हाल में पूरो कयो वञे। नए साल में सूबाई टैक्स ऐं लेवीज़ खे बेहतर कयो वेंदो। टैक्स रेट खे बेहतर करणु ज़रूरी आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह SRB खे नए साल में सेल्स टैक्स ॾींदड़नि खे रिलीफ ॾियण जी बि हिदायत कई। हुन चयो त नए साल में सरमायाकारीअ जी हिम्मत अफ़ज़ाई कई वेंदी ऐं वधि खां वधि सहूलियत फ़राहम कई वेंदी।